नाज़रीन, काज़ी अहमद वेझो क़ौमी शराह ते कोच ऐं ट्रालर विच में ख़ौफ़नाक टक्कर थी पियो आहे, जंहिं सबबि 6 ॼणा फ़ौत ऐं 25 खां वधीक मुसाफ़िर सख़्त ज़ख़्मी थी पिया आहिनि। वधीक तफ़सील ॾियण जे लाइ असां टेलीफ़ोन लाइन ते मौजूदु आहे ग़ुलाम हैदर उनड़। जी ग़ुलाम हैदर, तफ़सीलनि खां आगाह कजो। जी बिल्कुल, अॼु सुबुह जो 4 काज़ी अहमद वेझो क़ौमी शराह सकन शुगर मिल वटि तेज़ रफ़्तार मुसाफ़िर कोच ट्रेलर सां टकराइजी वई। हादसे सबबि 4 ॼणा थॾे ते फ़ौत थी विया। हिकु औरत समेत 25 मुसाफ़िर सख़्त ज़ख़्मी थी विया, जिन खे मुक़ामी माण्हुनि ऐं काज़ी अहमद पुलिस फौरी तौर काज़ी अहमद इस्पताल आंदो वियो, जॾहिं त हादसे वारी जाइ ते इंसानी उज़वा पकड़ियल हुआ ऐं लाश बस जी हेठां दॿियल हुआ। एडी सेंटर काज़ी अहमद पुलिस, DSP काज़ी अहमद, SHO हुसैन खरल जी अॻुवाणी में ऐं समाजी अॻुवान जाम वकास उनड़, जाम इरफान उनड़, नज़ीर अहमद उनड़ पुलिस सां गॾु ज़ख़्मियुनि लाशनि खे काज़ी अहमद इस्पताल पहुचायो। समाजी अॻुवाननि तरफ़ां ज़ख़्मियुनि खे मिनरल वाटर प्राइड दवाउनि जी मदद कई वई, जॾहिं त काज़ी अहमद इस्पताल एम्बुलेंस ख़राब हुअण करे मौजूदु न हुई। ज़ख़्मियुनि में जुनैद इक़बाल, ज़रीन ताज, आसिफ खान, नदीम, शाहिद अली, ओसामा, दास गुल, मुनवर अली, अब्दुल अजीज, ताज अहमद, मोहम्मद गुल, अमान अल्लाह, शेर मोहम्मद, नूर कलीम ऐं अरशाद अल्लाह ॿुधाया वञनि पिया। जॾहिं त हादसे वारी जाइ ते फ़ौत थी वियलनि में 35 साला शाहिल गुल, 30 साला नसीब अल्लाह, 40 साला साहिब गुल, 50 साला बशमले शामिल आहिनि। जॾहिं त बस ड्राइवर यासिर खान ऐं मुसाफ़िर मीर खान ज़ख़्म जा सूर न सहंदे करे नवाब इस्पताल में फ़ौत थी विया। फ़ौतुनि जो अंग टोटल 6 थी वियो आहे, जॾहिं त अञा 6 जी सीरियस हालत कई वञे पई। ऐं जेको फ़ौतुनि जो तालुक आहे ज़िला मानसरा तालुके शनकारी सां ॿुधायो वञे पियो। मुसाफ़िर मानसरा खां कराची वञी रही त हादसे जो शिकार थी वई, जॾहिं त काज़ी अहमद इस्पताल में अमले जी खोट ऐं ॿियनि सहूलियत न हुजण करे ज़ख़्मी फ़र्श ते तड़पंदा रहिया। हिकु डॉक्टर, हिकु कंपाउंडर ड्यूटीअ ते मौजूदु हुआ। न उते एम्बुलेंस हुई, न को लाइट जो निज़ाम हो। सुबुह जो लाइट लोड शेडिंग करे लाइट बंदि हुजण करे अंधेरे में कमु डॉक्टर कंदा रहिया। आख़िरी इतलान ताईं एम्बुलेंसूं सकण खां नवाबशाह खां एम्बुलेंसूं काज़ी अहमद इस्पताल पहुतियूं, जंहिंखे सीरियस हालत में 8 माण्हुनि खे नवाबशाह मुंतक़िल कयो आहे। ग़ुलाम हैदर, अवां जी महिरबानी।